एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान ऑफिस में एक साफ सुथरो कमरो तरतीब ॾिनो। पुलिस एहलकारनि जा मसला ॿुधा ऐं कानूनी घुर्जनि मुताबिक़ इल्तवा में पयल शोकास नोटिस ऐं खाते जी कार्रवाई ते फैसला कया। एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान ऑफिस में पुलिस एहलकारनि जे आर्डरली रूम जो दौरो कयो, जंहिं में पुलिस एहलकारनि जे मसइलनि शोकास मोतली ऐं ॿियनि मामलनि ते हुकुम जारी कया विया। एसएसपी ठट्टो गैर हाज़िरी फर्ज़ में लापरवाही, बदइंतज़ामी ऐं मंज़म ॾोहनि जी सरपरस्ती में मुलविस 50 पुलिस एहलकारनि ते सबबि ॾेखारियो नोटिस पुछा ॻाछा बाबति फैसला कया ऐं कानूनी घुर्जनि मुताबिक़ मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॾिनियूं। एसएसपी ठट्टो ज़िले पुलिस जे सभिनी ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे पैगाम ॾिनो त एसएसपी ऑफिस ठट्टो में हर अरबा ते हिकु हफ़्तेवार आर्डरली रूम मुनक़िद कयो वेंदो त जीअं सभिनी पुलिस एहलकारनि जी मोकलुनि, ट्रांसफर, वेलफेयर ऐं ॿियनि मसइलनि खे हल करे सघिजे। एसएसपी ठट्टो आर्डरली रूम में मौजूद सभिनी पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे वधीक हिदायत कई आहे त सख़्त मेहनत, लगन ऐं इंतहाई ईमानदारी सां पंहिंजा फर्ज़ अदा कनि। चेकिंग दौरान ई पुलिस स्टेशननि में अवाम सां शाइस्तगी ऐं प्यार सां पेश अचनि।